1965 वारी जंग जे हीरो शहीद मेजर अज़ीज़ भट्टी जो अॼु 59हों शहादत जो ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। गुजरात में शहीद अज़ीज़ भट्टी निशान हैदर जी मज़ार ते तक़रीब मुनक़िद। मेजर जनरल मोहम्मद शमरेज़ मज़ार ते गुल रखिया, फातिह ख़्वानी कई ऐं सलामी ॾिनी वई। चेयरमैन जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी सर्विसिस चीफ्स ऐं हथियारबंद फ़ौज पारां शहीद मेजर अज़ीज़ भट्टी के भरपूर ख़राज अक़ीदत पेश। ISPR मूजिब शहीद अज़ीज़ भट्टी 95 वारी जंग में वतन जे दिफ़ा में जान जो नज़रानो पेश कयो। संदसि फ़र्ज़ शनासी, अज़म ऐं क़ुर्बानी खे हमेशह यादि रखियो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां मेजर अज़ीज़ भट्टी जे 59 यौमी शहादत ते खेसि ख़राज अक़ीदत पेश। सदर जो चवणु आहे त पूरी क़ौम मेजर अज़ीज़ भट्टी जे बेमिसाल क़ुर्बानी ऐं बहादुरी खे सलाम पेश करे थी। मेजर अज़ीज़ भट्टी जी लाज़वाल क़ुर्बानी असां जे लाइ हिकु रोशन मिसाल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त शहीद मेजर अज़ीज़ भट्टी सेप्टेम्बर वारी जंग में पंहिंजी जुरियत ऐं शुजात सां दुश्मन जे नापाक इरादनि खे मिटी में मिलायो। आलमी मार्केट में तेल जे अघनि में लाथ खां पोइ पाकिस्तान में पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वॾी घटिताई जो इम्कान। ज़रियनि मूजिब पेट्रोल 12 रुपया फ़ी लीटर सस्तो थी सघे थो। डीज़ल जी क़ीमत में बि 12 रुपया ऐं गासले जी क़ीमत में 8 रुपया फ़ी लीटर घटिताई जो इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थी रहियो आहे। इजलास में मुल्क जी मुआशी ऐं सियासी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। काबीना ECC जे फ़ैसिलनि जी मंज़ूरी बि वरिती वेंदी।